कोस्तान के इलाके नूरियाबाद में मंशात के अदा सरियाम हरण लगा नौजवान नस्ल तबाही तरफ वञण लॻो। शहरनि पारां मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां सौ जी तइदाद में नूरियाबाद 1 नंबर खां हैदरी चौक प्रेस क्लब ताईं एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। सियासी समाजी अॻवान के सर ते मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि, सिविल सोसाइटियुनि, अदीबनि, शाइरनि ऐं आम शहरियुनि पारां एहतजाज कयो वियो। समाजी अॻवान नज़ीर अलियानी, शेख अब्दुल्ला कोस्तानी, भाई खान, अयूब पालारी सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त कोस्तान वारो इलाइक़ो हीरुन ऐं आइस जो मर्कज़ बणिजी वियो आहे। मंशात जी फैक्ट्रियूं हलंदड़ आहिनि। पुलिस मंशात फैशन सां बिट बनियल आहे। नूरियाबाद जा नौजवान भी इहो चाहिनि था सालनि खां, लेकिन सालनि खां इहा जेको मंशात फरोशी हलंदड़ आहे, जंहिंखे रोकथाम लाइ को बि पनाहे वरितो वियो, पर हाणे ईअं कोन थींदो। नौजवान कोस्तान जा जागी चुका आहिनि ऐं असां सां नौजवान क़यादत गॾु आहे। असीं चाहियूं था त हिन मौत जी वबा बंदि थियणु घुरिजे। हाणे एसपी साहब खां असां भरपूर गुज़ारिश कयूं था त हिन नौजवाननि जी शिकिलियूं ॾिसो, हिन नौजवाननि जा चेहरा ॾिसो। हिन नौजवाननि वॾो विलोड़ियो आहे। ख़ुदा एसपी साहब तव्हां हिन नौजवाननि जे माइटनि ते रहम करियो, न त हिन नौजवाननि जा रस्ता बि तव्हांजे ऑफिसुनि ॾांहुं हूंदा। नूरियाबाद जे नौजवाननि क़दम खयो आहे, तमामु अहम आहे। कोस्तान जे हर ॻोठ ऐं शहर जे विक विक ते चर्च, मैनपुरी, गुटको, माओ, ज़ेड-21 समेत हीरोन ऐं आइस जो सरिया वेकिरो थियणु लॻो। हिननि वधीक चयो त पुलिस जी सरपरस्ती में हलंदड़ आकड़ा जुआ जा अॾा नौजवान खे तबाही तरफ़ धिके रहिया आहिनि। पुलिस मंतलियूं ओगाड़े मौत जो बाज़ार गरम करे छॾियो आहे। हिननि एसएसपी जामशरो ऐं एराचंदन खां मुतालबो कंदे चयो त मंशात मौत जो कारोबार खे बंदि कराए रहवासियुनि जी ज़िंदगी बचाई वञे ऐं मंशात फैशन ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। कैमरामैन परवेज़ अली सां ज़ुल्फ़कार पाल अली, सिंध टीवी न्यूज़, नूरियाबाद।